इस्लामाबाद जी एहसाब अदालत के जज मोहम्मद बशीर इसाक डार खिलाफ आमदनी का असासन वारे नेब रेफरेंस की ॿुधणी कई। थाने वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार संदस वकील ख्वाजा आरिस नेब की टीम केस जा 2 शाहिद इश्तियाक अहमद और तारिक जावेद रेवेन्यू और बैंक रिकॉर्ड खणी अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान इसाक डार खिलाफ केस के शाहिद इश्तियाक अहमद इसाक डार के बैंक ट्रांजेक्शन और स्टेटमेंट बाबत रिकॉर्ड अदालत में पेश कंदे बयान रिकॉर्ड करायो। केस के शाहिद इश्तियाक अहमद पंहिंजे बयान और फराहम कयल रिकॉर्ड की तस्दीक कई। इश्तियाक अहमद बयान रिकॉर्ड कराइंदे चयो त हुन 2005 में बैंक ज्वाइन कई और इसाक डार बाबत पेश कयल रिकॉर्ड 2001 का 2006 ताईं आहे। इसाक डार के वकील ख्वाजा आरिस दस्तावेज़न ते एतराज़ वारींदे चयो त जेके दस्तावेज़ पेश किया विया उहे तस्दीक थियल न पर फोटो कॉपी आहिनि। उन मौके ते एहसाब अदालत के जज मोहम्मद बशीर केस के शाहिद का पुछाणो कंदे चयो त अवां रिकॉर्ड कीअं हासिल कयो, जंहिं ते इश्तियाक अहमद जवाब ॾींदे चयो त इहो बैंक रिकॉर्ड जो हिस्सो आहे जेको बैंक के कंप्यूटर मां ही हासिल कयो आहे। ॿुधणी दौरान इसाक डार के वकील ख्वाजा आरिस केस के शाहिद इश्तियाक अहमद का आरी पुछा पिण कई। अदालत केस के वधीक 2 शाहिदन शाहिद अज़ीज़ और तारिक जावेद के ईंदड़ ॿुधणी लाइ नोटिस जारी कंदे ॿुधणी 12 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी।